सकरन मां गुल मोहम्मद मल्हा जी रिपोर्ट मूजिब 88 बेज फ्रेंड्स फाउंडेशन सकरन तरफां क्लासमेट साथियुनि जे मान में पुरवकार ईद मिलन पार्टीअ जो एहतमाम कयो वियो। तकरीब खे ख़िताब कंदे ब्रिगेडियर ज़ुल्फ़कार अली बाजवा चयो त तालीम जे प्रचार सां बहितर तब्दीलियूं रोनमा थियनि थियूं, जंहिंजा समाज ते इंतिहाई मस्बत असर पवनि था। हुन चयो त माहौल खे आलूदगीअ खां बचाइण लाइ वण पोखण तमाम ज़रूरी आहिनि। वणनि जो फ़ाइदो इहो बि आहे त साफ़ सुथरी ऑक्सीजन मुहैया थिए थी। हुन चयो त 88 बेज फ्रेंड्स फाउंडेशन ग्रीन सकरन जो मंसूबो जोड़ियो आहे, जेको सकरन जे शहरनि लाइ बहितरीन तोहफ़ो साबित थींदो। महमूदुर रहमान लाखो चयो त फाउंडेशन जो अवलीन मक़सद इंसानियत जी ख़िदमत आहे, उन सां रूहानी सुकून अता थींदो आहे। तकरीब के अली शेर उन्नड़ ज़िले मुहतसिब दादू नादिर अली जमाली, आरिफ खान ज़ादा ऐं असगर लाखो पिण ख़िताब कयो। जॾहिं त तकरीब में उमर तुफैल बाजवा, नज़र हुसैन घुमर, शाह मोहम्मद कीरियो, आशिक हुसैन पठान, नईम अंसारी, जाहिद रशीद खानज़ादा, हाफिज कादिर बख्श भट्टी, शाहिद मेमर, अल्ताफ हुसैन सोलंगी, गुल हसन भमरो, वकील राजपूत, गुल मल्हा, अब्दुल समद शेख, ज़ुल्फ़कार राजपूत, काज़ी परवेज़ मेमन ऐं ॿियनि मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई।